सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते मां पायल बारवानी वरी खां तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां। अॼु असीं हिकु अहिड़े कलाकार सां मुलाक़ात कंदासीं जंहिंखे कलकत्ते जो हर हिकु माण्हू सुञाणे, छो जो उहा अहिड़ी शख़्सियत आहे जंहिं पंहिंजे नंढपण खां वठी यानी पंहिंजे बचपन खां वठी असांजे कुल देवता झूलण साहिब जे जोत जॻाइण में को बि क़दम पुठियां न रखियो आहे। हमेशह पंहिंजो पाण सां गॾु झूलण जी जोत जॻाई आहे। त अचो मिलूं था कलकत्ते मां प्रदीप मेहतानी सां। प्रदीप, मां तुंहिंजो दिलि सां स्वागत थी करियां असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते। थैंक यू। जय झूलेलाल पायल दीदी, ॾाढो ॾाढो धन्यवाद तव्हांखे ऐं सभिनि सिंधी परिवार के, संपूर्ण सिंधी परिवारनि खे जय झूलेलाल। जय झूलेलाल। जॾहिं असीं हाणे झूलेलाल जो नालो खयो ई आहे, पंहिंजे झूलण साहिब खे यादि कयूं ई पिया, त छो न असीं हिन प्रोग्राम जी, हिन इंटरव्यू जी शुरूआत झूलण जे कंहिं भॼन सां शुरू था कयूं। त तूं त आई हिकिड़ो सिंगर, अहिड़ो कलाकार आई जो तूं हिंदी हुजे चाहे सिंधी हुजे, पंहिंजे सुर सां सभिनी जो मन मोहियो आहे। त मां हिकु निमाणी वेनती कंदसि कि तूं झूलण साहिब जे भॼन सां या गीत सां हिन इंटरव्यू जी शुरूआत कर। ज़रूरु दीदी, ज़रूरु। झूलण जो नालो ज़रूरु पहिरीं शुरूआत में भॼन ॻाए करे ई शुरूआत करंदासीं। अचो हिकु भॼन था शुरू करूं। ये झूलण जो तमामु ई सुहिणो ऐं मिठो भॼन आहे, गानो आहे ऐं सभु ख़ुशि थींदा ॿुधी करे। अचो तव्हां बि गॾु गुनगुनायो। पेरीअ वारा दारे मुवारा लाल ते थी वञा, पेरीअ वारा दारे मुवारा लाल ते थी वञा, लाल ते थी वञा, ओ वञा माता नेरुन लाइ थी वञा, लाल ते थी वञा, ओ वञा माता अखो पायण थी वञा, ओ वञा माता अखो पायण थी वञा, पेरीअ वारा अदारे मुवारा लाल ते थी वञा, पेरीअ वारा अदारे मुवारा लाल ते थी वञा। असांजे लाल ते पल्लो जो सुवंदो लहरुन लाइ थी लमा, असांजे लाल ते पल्लो जो सुवंदो लहरुन लाइ थी लमा, ओ लमा माता लहरुन लाइ थी लमा, पेरीअ वारा अदारे मुवारा लाल ते थी वञा, पेरीअ वारा अदारे मुवारा लाल ते थी वञा। आयो लाल सभई चओ झूलेलाल, झूलेलाल पार सदाई शौकार, बेराई बेराई पार। दीदी एतिरो सुठो गीत झूलण साहिब जो ॿुधी करे मुंहिंजे मन में हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि यादि अची वई कि लॉकडाउन में जॾहिं हुआसीं त चेटीचंड जो जेको ॾींहुं आयो हो, असांजो नओं साल, उन ॾींहुं छा कयो? असांजो दीदी सालनि खां घर में जोत ॿरंदी आई आहे झूलण जो, ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे
फेरी निकिरंदी आहे असांजी धूमधाम सां दुलारी घुराईंदा आहियूं जयपुर मां। त 2 सालनि खां कोन करे सघिया आहियूं, मगर घर में पंहिंजे सिंधियुनि खे सभिनि खे चयो वियो हो, असां त ॿारंदा ई आहियूं सभिनि भाउरनि भेनरूं जेतिरा बि सिंधी आहिनि दुनिया भर में, ख़ाली कलकत्ते जा न, सभिनि खे फेसबुक जे माध्यम सां चयो वियो कि घर में जोत ज़रूरु जलाइजो, ऐं सभिनि कयो जोत जलाए झूलण जो वरी सिक प्यार सां झूलण जो भॼन बि ॻायोसीं ऐं पलो बि पातोसीं जीअं हर साल थींदो आहे। ॿाहिरि न थी करे हिन बार घर में कयोसीं, बट ओतिरी धूमधाम सां कयोसीं दीदी जीअं हर साल थींदो आहे। हा, बसि असांखे त मन में इहो ई आहे इच्छा, असीं पंहिंजे झूलण साहिब जी जोत चाहे लॉकडाउन भली छो न हुजे, असांखे पंहिंजे नए साल अहिड़ी धूमधाम करणी आहे ऐं झूलण साहिब जी जोत जॻाइणी आहे। ज़रूरु ज़रूरु। त हाणे ॻाल्हि इहा आहे कि मूंखे जेतिरो ख़बर आहे कि पंहिंजे पिता साहिबनि सां तव्हां हर चेटीचंड ते गॾु हूंदा हुआ ऐं उनखां तव्हां घणेई ॻाल्हियूं बि सिखिया हूंदा, त छो न तव्हां असां सभिनी ॾिसंदड़नि खे इन जे बारे में अगरि ॿुधाईंदा त असां चाहींदासीं कि भई असांखे बि थोरो ज्ञान हुजे इन्हनि ॻाल्हियुनि जो। ज़रूरु दीदी। कलकत्ते में चेटीचंड शुरू थियो त जेका असां वॾनि जा जेका प्रेमी सिक प्यारा भाउर दोस्त जेका बि हुआ पंहिंजे पिता जा चाचनि जा, त हुननि सभिनि ॿुधायो कि असांजे परिवार जो बि ॾाढो वॾो हथु हो कि कलकत्ते में चेटीचंड शुरूआत थी त असांजे पिता जो असांजे काकनि जो बि हथु रहियो हुन में। त ही परंपरा सम्झो 1960s मां हली आहे, अॼु 55-60 साल थी विया हिन परंपरा खे। त हाणे मां ॾाढो नंढो हुअसि, हुन खां पहिरीं ही सभु शुरू थी चुके, बट हाणे चेटीचंड ॾींहं ते मां 5 साले जो हुअसि। चेटीचंड जे टाइम मूंखे 2-3 ॾींहं ॾाढी सी तप सां बुखार ईंदो हो, त असांजी 60 नंबर वटां जोत जीअं हर साल निकिरंदी हुई फेरी, उहा तयारियूं थी वयूं ऐं डैडी मूंखे डॉक्टर वटि वठी विया। त डॉक्टर वटां मोटंदे रस्ते में जॾहिं मूं रौनक ॾिठी, भई दुलारिन जी शहनाई जी गूंज कन में आई ऐं रौनक ॾिठी, भाउर नचनि पिया, डौंका पिया रांदि करनि ऐं ॾाढो मौज ॾिठी करे अलाए मूंखे कहिड़ी शक्ति आहे झूलण जे पारां कि मां पंहिंजे पिता जे हंज मां लही करे ऐं हुन भीड़ में घुसी करे नचणु शुरू करे वरितो। ऐं दीदी तव्हां विश्वास कान करंदा, उहो ॾींहुं अॼोको ॾींहुं, अॼु हुन ॻाल्हि खे 45 साल थी विया आहिनि, अॼु ताईं चेटीचंड में ओतिरो ई धूमधाम सां उल्लास सां मां नचंदो आहियां, चाहे किथे बि हुजां ओतिरो ई उल्लास सां ई असां धूमधाम सां करंदा आहियूं। ऐं मुंहिंजी हुन टाइम मुंहिंजा माता पिता बि हैरान थी विया, भई 3 ॾींहंनि खां बुखार में आहे, डॉक्टर वटां थी विया वठी अचो, हिनखे अलाए कहिड़ो भई झूलण का महर कई आहे जो बचिरो लही करे अंज मां नचे टिपे पियो ऐं 5 मिंट में बुखार छा थियो किथे वियो कुझु ख़बर न पई। त ही साईं जी महर आहे, झूलेलाल जी महर आहे ऐं परिवार हीअं करे पोइ हुन में हर साल पंहिंजे पिता सां गॾु जुड़जंदो वियसि। जिते ते वेंदा मां बि नंढो नचण जो शौक़ु हूंदो हो, ख़ुशी मिलंदी हुई, दुलारियुनि सां ॾाढो मौज करंदा हुआसीं, त मूंखे हर का ॻाल्हि वणंदी हुई। मुंहिंजे पिता खे बि ओतिरो ई शौक़ु हूंदो हो, ओतिरो ई प्यारु करंदा, चेटीचंड ईंदो हो त उन्हनि खे बि ओतिरी उल्लास। पोइ करंदे करंदे पंहिंजे पिता सां रही पोइ हीअ रहियो त हाणे पिता खे वे असांजा 18 साल थी विया आहिनि, बट वरी बि हुननि जी बि आसीस आहे असांजे मथां, महर आहे ऐं झूलण जी बि महर आहे जो हीअ शइ अॻियां करे सघूं पिया ऐं करंदासीं जेसिताईं साह हले पियो, कोशिशि करंदासीं। ॾाढो सुठो कमु था कयूं, इहो बि हिकिड़ो समाज सुधार चऊं, समाज जी सेवा चऊं, सभु कुझु आहे, सभु सुठो आहे। असांजी संस्कृति, असांजी सभ्यता कायम रहे, असांजो मक़सदु त इहो ई आहे, पोइ भली केर बि छो न करे। हाणे हिकिड़ो सवलो सुवालु, मां सवलो इन करे चवंदी आहियां छो जो एग्ज़ाम कोन वठंदी आहियां कि ॾुखियो लॻे। इन जॾहिं बि 9 साल जो असीं मेलो लॻाईंदा आहियूं, उहे कहिड़ियूं संस्थाऊं आहिनि, उहे कहिड़ियूं कलकत्ते जूं संस्थाऊं आहिनि, मिली करे नए साल जो मेलो धाम धूम सां मल्हाईंदियूं आहिनि।
दीदी हिकु त असांजो सिंधी पंचायत आहे कलकत्ते जी, हू आहे, हू हुनजो हिकु भई ॾाढो वॾो हिकु क़दम उन्हनि खयो कि जेतिरी बि संस्थाऊं आहिनि, जेका बि आहिनि, शेवादारी संस्था जे रूप में हुजे या इंडिविजुअल अकेलो बि जेका सेवा जे हिसाब सां अॻियां वधनि था, सभिनि खे गॾु खणी चेटीचंड गॾु मल्हायूं। त पंचायत आहे असांजो, अमृत वेला आहे, पायल दीदी तव्हां आहियो, BSS वारी टीम आहे, सिंधी सेवा समिति आहे, 60 नंबर जी आहे पूजलाल सेवा साहिब मंडली आहे, संगीता बापुली आहे, ऐं असांजो परिवार आहे। ऐं हींअर ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे कि असांजा नौजवान ॿार बि जेके पहिरीं ॾिसण में न ईंदा हुआ, हाणे हू बि ॾाढो उल्लास सां जोश सां हिन में इन्वॉल्व थिया आहिनि ऐं अञा धूम अचंदी आहे हर साल। ऐं असां सभिनि ॿारनि सां हथ जोड़े विनती करंदासीं कि भई तव्हां बि अॻियां अचो ऐं हिन सिंधी समाज जो, असांजी जेकी असुल पहचान आहे चेटीचंड झूलेलाल जो, कमु अॻियां वधायूं। जीअं असांजा वॾा हुआ, अॼु हू कान आहिनि, त असांखे ई ॾात मिली, असांखे शेवा करण जो मौक़ो मिलियो, त असां ॿारनि खे बि चाहींदासीं तव्हां बि अॻियां अचो ऐं हीउ कमु असां न हुजूं बि ही गाॾियूं हलंदी रहनि ऐं हीअ मौज मचींदे रहो, मेलो मचंदो रहे। असांखे पंहिंजी सिंधी भाषा, पंहिंजी सिंधी संस्कृतीअ जो हमेशह ख़्यालु करणु खपे ऐं क़ाइमु करण जे लाइ हमेशह असांखे अॻियां अचणु खपे। घणेई अहिड़ा कलकत्ते जा रहवासी आहिनि जेके घणेई सेवा कनि था। गॾो गॾु हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि इहा पुछणु चाहींदासीं कि प्रदीप, तूं माता जा भॼन बि सुठा ॻाईंदो आहीं। जॾहिं बि माता जो कीर्तन हूंदो आहे त तूं उते बि वञी सेवा कंदो आहीं। त ॿ लाइनूं, ॿ सिटूं अगरि माता जे मथां बि तूं ॻाईं त असीं ॿुधी चऊं भाई वाह, असांजो सिंगर, बेस्ट सिंगर प्रदीप मेहतानी। ज़रूरु दीदी, ज़रूरु। म्यूज़िक सां हले या विदाउट म्यूज़िक हलंदो? जीअं तव्हांखे सुठो लॻे। अच्छा, मां जीअं तोखे सुठो लॻे। मां ढोलक खणी थो वॼायां, मुंहिंजे साम्हूं दुहिल पियो आहे, त दुहिल सां गॾु हिकु माता जो भॼन तव्हांखे ॿुधायां। हा, बिल्कुलु बिल्कुलु। जयकारा शेरावाली दा बोल साचे दरबार की जय। दरबार की जय। तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। ओ तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। ओ जोता वालिए, महारा वालिए, ओ मेहरा तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। सारा जग है एक बंजारा, सारा जग है एक बंजारा, सबकी मंजिल तेरा द्वारा। ऊंचे पर्वत लंबा रास्ता, ऊंचे पर्वत लंबा रास्ता, पर मैं रह न पाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। ओ तूने मुझे बुलाया शेरावालिए, मैं आया शेरावालिए। जयकारा शेरावाली दा बोल सच्चे दरबार की जय। दरबार की जय। असांजो वक़्तु राजा हूंदो आहे। वक़्तु घणो हुजे त घणेई कुझु गीत तोखां मां ॻाईंदी वञा, पर अञा बि कुझु अहिड़ा सवाल आहिनि जेका पुछणा आहिनि। हिकु सवाल पुछणो आहे कि तूं हिकिड़ो वापारी बि आहीं। जी। अगरि व्यापार जे मथां
इन लॉकडाउन खे खणी करे तूं कुझु चवणु चाहीं, मैसेज ॾियणु चाहींदो त असीं ॿुधणु चाहींदासीं। दीदी लॉकडाउन ही महामारी जो जेको दौर हलियो आहे अॻे साल खां, धंधा वापार त ॾाढे ख़राबु स्थिति में आहिनि, माण्हुनि जा धंधा वापार ॾाढा ख़राबु थी विया आहिनि ऐं तकलीफ़ूं आहिनि सभिनि जे मथां। बट हाणे इहे ई आहे, असीं पंहिंजो कर्म करंदा हलूं ऐं समय अनुसार प्रार्थना करूं झूलेलाल साईं खे भई सभिनि जा ॿेड़ा पार करे, जेकी बि कष्ट आहे माण्हुनि जे मथां आई आहे, जल्द सां जल्द ही तकलीफ़ परे करे ऐं वापसि असीं पंहिंजे ख़ुशहाल ज़िंदगी में वापसि अचूं जल्द सां जल्द। त इहे हिकु आस करे झूलण जे साम्हूं असां प्रार्थना करे था सघूं ऐं भॻवानु महिर करे सभिनि जे मथां सभु जल्दी जल्दी ठीकु थी वञे, सभु पंहिंजे नॉर्मल लाइफ में जीअं वासियूं हुई मौज सां मस्ती सां रहूं। थींदो उहो ज़रूरु थींदो। सभु हिक ॿिए खे आशीर्वाद कनि, सभई हिक ॿिए नंढा वॾनि खे आसीस करनि, वॾा नंढनि खे आसीस करनि। त असांखे पार पहुचणो ई आहे ऐं भॻवानु त वेठो आहे सभिनी जे लाइ। हाणे जेका मुख्य ॻाल्हि आहे, घणेई हिंदी गाननि जा वीडियोस असां ॾिसंदा आहियूं ऐं ॾाढो सुठो बि लॻंदो आहे। हिंदी गाना छा तूं ॻाइणु सिखियो आई, बसि इहो तुंहिंजो शौक़ु आहे? दीदी सिखियो त कान आहियो, नंढो जॾहिं स्कूल पढ़ंदो हुअसि, बिकॉज़ मूं पहिरीं तव्हांखे चयो कि पिता खे हमेशह ॾिठो, पिता सां जुड़ियल रहियो आहियां शुरू खां, त हुननि खे बि ॻाइण जो नचण जो ही सभ जो ॾाढो शौक़ु हो ऐं दिलि सां। हालांकि हुननि बि सिखियो कान, बट ॾिसंदो जेको बि करंदा ॾाढो दिलि सां करंदा हुआ ऐं हू दिलि ताईं पहुचंदी हुई ॻाल्हि ऐं हमेशह ख़ुशी मिलंदी हुई। त ही पंहिंजे पिता खां ई दात ऐं आसीस मिलियल आहे। त शौक़ु हो, हुनखे बरक़रार रखियो। हिकु शौक़ु आहे भई ॻाइणो आहे, मौज करणी आहे, सभिनि खे ख़ुशि रखिणो आहे, पाण खे बि ख़ुशि रखिणो आहे। त गाने जे ज़रिए ई हलंदो आयो आहे, जेको सिखियो किथां बि कान आहियां। अगरि सिखण लाइ चवंदा त जेको बि सिखियो आहे पंहिंजे पिता खां, लेट श्री होचंद मेहतानी खां, जेको बि आहियां त अॼु हुननि जे बदौलत आहियां। ऐं ही शौक़ु आहे दीदी, सिखियल कान आहियां, बट शौक़ु आहे जेको साईं गुण ॾिना आहिनि, हुनरु ॾिनो आहे, जेको वॾनि खां सिखियो आहियां, बसि उहो ई तव्हांजे साम्हूं रखंदो आयो आहे। पर जॾहिं माण्हू तव्हांजा वीडियोस ॾिसंदा आहिनि, घणेई माण्हू कमेंट कंदा आहिनि, सुठा बि कंदा आहिनि, ख़राब बि कंदा आहिनि। त तव्हांखे हिकिड़ी निमाणी वेनती कंदसि, तोखे मां हिकिड़ी निमाणी वेनती कंदसि, उहा कि अगरि को ख़राबु कमेंट लिखे बि त दुख न कजांइ, तूं पंहिंजे पाथ ते, पंहिंजे रस्ते में अॻियां वधंदो रहिजांइ। छो जो हिन में हिकिड़ी ख़ुशी बि थी मिले पई, छो जो म्यूज़िक चवंदा आहिनि न, कॾहिं कॾहिं शांती ॾींदी आहे दिमाग़ खे, ऐं तुंहिंजो शौक़ु बि आहे। हाणे इहो आहे कि ॿुधो आहे कि तुंहिंजे लाइ हिकिड़ी अफ़वाह ॿुधी आहे। जी ॿुधायो छा ॿुधियो अथव? जी ज़रूरु अफ़वाह ॿुधाए कि तूं पंहिंजे पुट खे चवंदो आहीं कि तूं मूंखे डांस सेखार, छो जो तूं सुठो डांसर आहीं ऐं मां डांस सिखणु थो चाहियां ऐं स्टेज ते डांस करणु थो चाहियां। त ही डील त असां पीउ पुटनि में थी, तव्हां ताईं कीअं पहुती ॻाल्हि? इहा सही ॻाल्हि आहे। ॾिसो मूं पंहिंजे डील थी हुई न पुट पीउ जे विच में, मगर ही 4 दीवारी जे अंदरि थी, तव्हां ताईं कीअं पहुती हाणे मूंखे ई पतो लॻाइणो पवंदो। हा, इहो पतो लॻाइजो, छो जो घणनि जूं अफ़वाहूं मूंखे मिलंदियूं ऐं पोइ मां ॿुधाईंदी बि आहियां, माण्हू चवंदा आहिनि सची चयो अथव। नंढे हूंदे दीदी मां बि ॾाढो नचंदो हुउसि दुलारियुनि सां। हाणे वॾा थी विया त नेचुरली हाणे ओतिरो धूमधाम उल्लास आहे, बट मौज करंदा आहियूं। त हाणे जीअं वॾनि खां असांखे मिली आहे, हाणे हू साईं हिन खे बि ॾिनी आहे, जेको परिवार में हलंदो आयो आहे। असां वॾनि खे ॾिठो, असां ताईं आई, असांखां हाणे हिननि ताईं पहुतो, हाणे ई अॻियां पंहिंजे ॿारनि खे वधाईंदा अॻियां। जी ॻाल्हाइणो तमामु सॉरी, अञा घणो ई कुझु ॻाल्हाइणु चाहियां थी, पर असांखे वक़्त जे अनुसार इंटरव्यू खे शॉर्ट करणो पवंदो। जी। ऐं
ॿिए दफ़े वरी मिलंदसि। ज़रूरु ज़रूरु दीदी। तेसिताईं अगरि जी। तूं कुझु कलकत्ते जे ॿारनि खे कुझु मैसेज ॾियणु चाहीं थो त तूं ॾेई छॾ। आख़िर ॿार सिंधियत जे लाइ, सिंधी गाननि जे लाइ, सिंधी भॼननि जे लाइ छा कनि? पहिरीं त मां सिंधी परिवार वॾा नंढा जेका बि आहिनि हुननि सां हथ जोड़े विनती करंदसि कि पंहिंजे घर में सिंधी ॿोली ज़रूरु ॻाल्हायो, सिंधी में ज़रूरु ॻाल्हायो ॿारनि सां, पंहिंजे पाण खां। हीअं घणेई हंधि अहिड़ा बि ॾिठा आहिनि घर कि वॾनि खे सिंधी ईंदी आहे पर ॿारनि जे कारण हू बि हिंदी ॻाल्हाइणु लॻे पंहिंजे पाण में बि। त हुन में छा थियो, सिंधित्व असांजो जेको सिंधी कल्चर आहे, सिंधी ॿोली आहे, उहा आस्ते आस्ते घटिजंदी पई वञे। त पहिरीं त जेका बि नंढड़ा आहिनि असांजा सभु मिठड़ा ऐं प्यारा आहिनि। ख़ाली हुननि सां इहा विनती करंदसि बचिड़ा घर में ऐं जेको बि सिंधी परिवार जेको बि तव्हां सां गॾिजे, चाहे घर में या ॿाहिरि, सिंधी में ॻाल्हायो ताकी सिंधी ॿोली असांजी हमेशह अमर रहे, सिंधित्व अमर रहे। ऐं बसि इहे हिकु हथ जोड़े विनती करंदासीं सभिनि परिवार ऐं सभिनि वॾनि नंढा जेतिरा बि आहिनि, असांजा वॾा आहिनि, असांजे हम उमिरि आहिनि, जेका ॿार आहिनि, हुननि खे सभिनि खे विनती करंदसि जेकी बि अचे तव्हांखे जीअं बि अचे सिंधी ज़रूरु ॻाल्हायो। ऐं भॼन ऐं सिंधी गाना या सिंधी जी। लाॾा उन्हनि जे लाइ ॿार छा कनि अगरि उन्हनि खे ॻाइणु सिखणो आहे? हा, त हिन में आहे कहिड़े नमूने उहो कनि? जीअं हाणे थोरी देरि पहिरीं हाणे जीअं मां घर में ॻाईंदो आहियां सिंधी गाना, त हाणे मुंहिंजे पुट जे कन में बि उहो वञे पियो। जीअं मुंहिंजे पिता ॻाईंदा त मुंहिंजे कन में ईंदा गाना भॼन, त ईअं करे मुंहिंजे अंदरि बि उहो ईंदा विया। त हाणे मां पुट जे अंदरि बि ॾिसां पियो कि अगरि मां किथे बि परिवार गैदरिंग में या किथे प्रोग्राम में वेठा त मुंहिंजे पासे वेठो आहे मुंहिंजो पुटु, त मूंसां हू बि गुनगुनाईंदो आहे। त असां करंदासीं त ॿारनि ते उहो असरु पवंदो, ॿारनि जे कन में वेंदो, हू दिलि ताईं वेंदो, दिमाग़ ताईं वेंदो। त असां करंदासीं तॾहिं बचड़नि ताईं पहुचंदी। त महिरबानी करे या अगरि तव्हांखे नथो अचे भई का गाना लाॾा, त CD हलायो। हाणे यूट्यूब ही सभु में अवेलेबल ईज़ली सभु कुझु मिले थो घर वेठे। त ॿारनि जे साम्हूं हलाईंदा, हिकु ॾींहुं न, 2 ॾींहं न, 7 ॾींहं 8 ॾींहं कुझु त असरु पवंदो। उहो थोरो थोरो करे जीअं प्रसाद थींदो आहे न, बूंद बूंद सां तलाउ ठहंदो आहे, त हू थोरो थोरो बि उन्हनि जे अंदरि वेंदो, त हू हिकु समुंदर वांगुरु अॼु न सुभाणे उहो ज़रूरु निकिरंदो। ऐं असां न बि हूंदासीं त हीउ बरक़रार रहंदो ऐं जीवित रहंदो। असांजो सिंधी समाज जो कल्चर, भॼन, गाना सभु रहंदा। बिल्कुलु बिल्कुलु, ॾाढो ॾाढो सुठो सुझाव ॾिनो अथई। पर वक़्तु त घटि आहे, पर उन जे बावजूद बि 2 सिटूं तोखे हिंदीअ में त ॻाइणियूं आहिनि। इन खां पोइ असीं सभिनी खां इजाज़त वठंदासीं, पर वेंदे वेंदे आसिरो गुरूअ जो त आहे ई आहे। 2 सिटुनि सां असीं पंहिंजे हिन इंटरव्यू खे पोइ अध में इन करे चवंदी आहियां छो जो शॉर्ट में था कयूं, पोइ वरी त तोखे घुराइणो ई आहे। 2 सिटुनि सां असीं हिन पंहिंजे इंटरव्यू खे रोकींदासीं। तव्हां जॾहिं चवंदा दीदी, असीं हमेशह हाज़िर थी वेंदासीं। त हाणे 2 सिटूं हिंदीअ में ॻाए त असां सभिनी खे ख़ुशी मिले। हिंदी में, हिंदी गानो। हिंदी गानो। इश्क में हम तुम्हें क्या बताएं, इश्क में हम तुम्हें क्या बताएं, किस कदर चोट खाए हुए हैं, इश्क में हम तुम्हें क्या बताएं, किस कदर चोट खाए हुए हैं, मौत ने हमको मारा है और हम जिंदगी के सताए हुए हैं,
वाह वाह Thank you. जेतिरियूं तारियूं वॼाए ओतिरियूं घटि आहिनि ऐं मां तोखे हिकिड़ी ॿी सलाह जी। ॾींदमि त कॾहिं बि सिंगिंग जो टैलेंट हंट जी। अचे तूं ज़रूरु ज़रूरु अप्लाई ज़रूरु। कजांइ ऐं मुंहिंजी आशीर्वाद अथई थी सघे थो त असीं तोखे टीवी स्क्रीन ते बि ॾिसूं इहा Thank you, आसीस आहे thank you. सो वेंदे वेंदे आसिरो गुरूअ जो वरी मिलंदासीं ऐं सभिनी खे प्यारु ॾींदासीं ज़रूरु। जय झूलेलाल। जय झूलेलाल मेरे ही पार सदाई शौक़ा।